अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भलीकार अब है मारवी थीम सबका पेरी शामिल कदासी हेडलाइंस। मुल्क में लुटियल पैसों महलन में लिकाइण जी साज़िश थी रही है। ही समझन था त असां हथियार फिटा करण वञी रहिया आहियूं त इहा संदन भुल आहे। चोरन फोरन धाड़ेलन खिलाफ आख़िरी साह ताईं घिटी घिटी में विढ़ंदासीं। घर बाबर जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान के आख़िरी ऑप्शन इस्तीफ़ा जो ॾेई चुकियो आहे। चोरन हथां मुल्क नथो हली सघे। परॾेही ताक़तूं पाकिस्तान में पंहिंजी सोच बढ़ण ऐं आज़ादी ऐं अणधाराइप खे दॿाइण चाहिनि था। खेनि शिकस्त मिलंदी। सबूरियूं वॾियूं ताक़तूं निर्वाह थी वयूं आहिनि। उम्मीद आहे सुठा फ़ैसिला थींदा। इल्ज़ाम ॿुधी सदमे जी कैफ़ियत में आहियां। मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे ॿुधल ॻाल्हियुनि ते बदनाम न कयो वञे। फराह खान पाण ते लॻल इल्ज़ामनि जी तरदीद करे छॾी। फराह खान जो चवणु आहे त पाण ते मड़ियल इल्ज़ामनि जी तरदीद करे थी। संदसि सियासत सां को बि वास्तो नाहे ऐं न ई हुन कॾहिं सियासी मामलनि में मुदाख़लत कई आहे। संदसि किरदार ते कचो ठाहींदड़नि जूं पंहिंजूं माहिरूं वेंदो आहिनि। संदसि कारोबार बाबति संदसि मुड़ुस वज़ार ॾेई चुको आहे। जिन माण्हुनि खेनि मनसूब कयो वियो आहे हू उन्हनि जी बि तरदीद करे चुको आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्तन ते फैसलो महफूज करे छॾियो। एफआई इक़्तिदारनि पारां रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराई वई। चीफ जस्टिस अतनुल्लाह ॾींहुं दौरान पुछाणो कयो त कोर्ट जवाब ॾियो माण्हुनि जा हक़ पामाल थी रहिया आहिनि। अदालत जे साम्हूं एसओपीस रखिया विया ऐं उन्हनि पामाल कयो पियो ऐं उहे सेशन लॻाया विया आहिनि जेकी लॻंदा ई न आहिनि। एसओपीस रुॻो उन लाइ लागू कई वयूं त जीअं अदालत खां बची सघिजे। डायरेक्टर एफआई बाबर वक्त कुरैशी चयो त कानून जोड़ियो वियो आहे। अमल करण लाइ दबाव ईंदो आहे। एफआईआर खां अॻु गिरफ़्तारी थी सघे थी। पोइ बरामदगी ते हू एफआईआर दाख़िल कंदा आहिनि। चीफ जस्टिस अतनुल्लाह चयो त एफआईए कीअं गिरफ़्तारी करे सघे थी, कहिड़े कानून मूजिब गिरफ़्तारी करे सघे थी। पंहिंजे ई अमल ते पेशवा न आहियो ऐं दलील ॾेई रहिया आहियो। कंहिं चयो त एहतसाब थियणो आहे, केरु ज़िम्मेवार आहे। साफ़ी जी निगरानी कीअं कई थी वञे, इहो एफआईए जो कमु आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सदर आरिफ अलवी के बलोच शागिर्दनि सां मुलाक़ात जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतनुल्लाह जी सरबराही में बलोच शागिर्दनि खे हिरासत करण खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी। अदालत घरू सेक्रेटरी खे बि बलोच शागिर्दनि सां मुलाक़ात जो हुकुम जारी कयो। सदर जे सेक्रेटरी खे ईंदड़ ॿुधीअ ते रिपोर्ट अदालत में जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो। जस्टिस अतनुल्लाह रिमास ॾींदे चयो त जेको बलोच शागिर्दनि सां थी रहियो आहे उन जो को जवाज़ कोन्हे। अदालत तहमुल जो मुज़ाहिरो कंदी आहे ऐं उन खे हल्को वरितो वेंदो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास 1 वॻे ऐं वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे थींदो। ज़रियनि वाजिब सियासी कमेटी जे इजलास में मुल्की सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पीटीआई जे पार्लिमानी पार्टी जो इजलास 3 वॻे थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु राति क़ौम खे ख़िताब कंदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ सॼे मुल्क में मुख़ालिफ़ धुर जे पार्टियुनि मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी ऐं इत्तेहादी अपोज़िशन जे पार्टियुनि जे कारकुननि जो जशन। डिप्टी स्पीकर जी रूलिंग कलदम करार ॾियण खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में जशन मल्हायो पियो। ऑपोज़िशन कारकुननि जो झुमिरियूं आतिशबाज़ी जो मुशाहिरो बि कयो वियो। सुप्रीम कोर्ट जे हक़ में नारा बि हंया पिया, मिठाइयूं बि विरायूं वयूं।
ऑपोजिशन पारां अॼु मुल्क में शुक्राने जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो क़ौम जी फतेह आहे। अदालत क़ौमी उम्मीदनि ते पूरो लहंदे फ़ैसिलो ॾिनो। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले पूरी क़ौम जो गांठ पुकर विचा ऊचो करे छॾियो। पीपल्स पार्टी जी नायब सदर शेरी रहमान चयो आहे त आइन जी बालादस्ती ऐं जमहूरियत जी मज़बूती लाइ नज़रिया ज़रूरत खे दफ़न करणु ज़रूरी हो। अदालत जो फ़ैसिलो सभिनी लाइ पैगाम आहे त को बि आइन खां मथां नाहे। स्पीकर जी रूलिंग ऐं असेंबली टोड़णु गैर आइनी अमल हो। शिकस्त खां बचण लाइ आइन जी हिकु भेरो न पर 3 भेरा भञकड़ी कई वई। तहरीक इंसाफ़ जो आइन ऐं जमहूरियत जी तारीख़ जिदोजहद में को बि किरदारु नाहे। उन लाइ उहे आइन जी अहमियत खां वाक़िफ़ नाहिनि। अदालत साबित करे छॾियो त मुल्की सलामती आइन ते अमल ऐं उन जी हुक्मरानी में आहे। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान जी इस्तीफ़ा ॾियण जा इम्कान। ज़रीन मूजिब शाह फरमान वज़ीर आज़म जे क़ौम खे ख़िताब जो इंतज़ार करे रहियो आहे। जे बाद संदसि मुस्तफ़ थियण जो इम्कान आहे। वफ़ाक़ी में हुकूमत जी तब्दीली खां पोइ खैबर पख्तूनख्वा में नओं गवर्नर मुक़ररु करण जा इम्कान आहिनि। शाह फरमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां ॻाल्हियूं कंदो। गवर्नर जी हैसियत में पंहिंजा फ़र्ज़ ईमानदारी सां अंजाम ॾेई रहियो आहे। पंजाब असेंबली में कायदेवान जी चूंड लाइ मुस्लिम लीग नूं दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। हमज़ा शहबाज़ पारां अॼु दरख़्वास्त हाई कोर्ट में दाख़िल कराई वई। हमज़ा शहबाज़ दरख़्वास्त खे अॼु मुक़ररु करण जी इस्तदा कंदो। दरख़्वास्त में स्पीकर, डिप्टी स्पीकर, आईजी खे घुरायो वियो आहे। हमज़ा शहबाज़ वॉच पंहिंजे पंजाब जे वॾे वज़ीर जो उहिदो 1 अप्रैल खां ख़ाली कयल आहे। असेंबली जो सेक्रेटरी गैर क़ानूनी हुकमनि ते अमल करे रहियो आहे। वॾे वज़ीर जी मुक़ररी में बिना सबब देर कई थी वञे। आर्टिकल 120 ते इजलास मुलतवी थी नथो सघे। सेशन कराए वॾे वज़ीर जी चूंड कराई वञे। असेंबली जे अहते खे सील करण खे गैर क़ानूनी डिक्लेयर कयो वञे। आम चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जो चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि इजलास। मॉनिटरिंग ऐं एक्शन प्लान खे वक़्त सिर पूरो करण खे यकीनी बणाइण जी हिदायत। सेक्रेटरी स्पेशल सेक्रेटरी इलेक्शन खे 13 अप्रैल ते आम चूंडनि जो एक्शन प्लान पेश करण जो हुकुम। इलेक्शन कमीशन 2017 जी आदमशुमारी तहत चूंडूं कराइण जो कमु शुरू करे छॾियो। तकबंदियुनि जो कमु 4 महीननि में मुकमल करण जो हुकुम ॾिनो वियो। जारी कयल क़दरनामे मूजिब सूबाई हुकूमतूं नक्शा ऐं ॿी डेटा पूरी तौर ते ॾियनि। नवाज शरीफ जी जायदाद नीलाम करण खिलाफ मनानामे जी दरख्वास्त कासी विस्बाव एडवोकेट तरफ़ां जमा कराई वई। एहतसाब अदालत नंबर 1 जो जज असद अली केस जी ॿुधणी कंदो। अदालत पारां नवाज शरीफ जूं मिल्कियतूं नीलाम करण जो हुकुम ॾिनल आहे। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मॉडल टाउन थाने केस जी ॿुधणी। एटीसी जो जज एजाज़ अहमद भट्टर केस जी ॿुधणी कई। एहलकारनि पारां केस सेशन कोर्ट में मुंतक़िल करण जी दरख़्वास्त। केस जी ॿुधणी 15 अप्रैल ताईं मुलतवी कई वई। वकीलनि मूजिब केस हाई कोर्ट में इल्तिवा में पियल आहे। केस जी ॿुधणी मुलतवी कई वञे। सीएनजी के गैस जी 72 कलाकनि लाइ फरहामी बंदि कई वई। कराची समेत सॼी सिंध में सीएनजी स्टेशन्स बंदि। सीएनजी स्टेशन सूमर दिहाड़े सुबुह 8 वॻे खोलियूं वेंदियूं। सोई सदरन गैस कंपनी जो चवणु आहे त गैस प्रेशर में घटिताई सबबि सीएनजी सेक्टर खे गैस जी फरहामी मुअतल कई वई आहे। सीएनजी एसोसिएशन हर गैस जी बंदिश ते कावड़ जो इज़हार करे छॾियो। मुल्क में कोरोना विघे वधीक 24 कलाकनि दौरान का बि फौत की रिपोर्ट न थी। सिहत जे क़ौमी इदारे NIS मूजिब मुल्क में 141 नवां केस ज़ाहिर करण जी तस्दीक करे छॾी। कोरोना केसनि जी शरह ॿुड़ी ॾाई 5 रही। सॼे मुल्क में 280 मरीज़नि जी हालत गंभीर थी चुकी आहे। मुरीद शाह सां भुगला थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में 30 पुट क़तल थी विया।
गोली लगण सबब मोहम्मद रमज़ान ऐं संदसि पुट यार मोहम्मद ॾेटे मारिजी विया। इतला ते पुलिस पहुची मड़ी सादकाबाद अस्पताल मुंतकिल करे छॾिया। सोवेडेरे पुलिस जे मुबैना तशद्दुद में ॻोठाणो फौत वासन पुलिस ते क़त्ल जो इल्ज़ाम मड़ी छॾियो। ॻोठ विसर जो रवासी लाल बख्श मंगले जो पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत थी वियो। पुलिस फौती जो लाश सिविल अस्पताल छॾे फरार थी वई। फौती जे वासन जो चवणु आहे त एसएचओ सोवेडेरे बासिर वडेरे जी वंगार वहंदे संदन नौजवान खे तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। सुप्रीम कोर्ट के फैसले का पोइ मुल्क में कारोबारी सतह ते इस्तेकाम। इंटरबैंक डॉलर ₹58 सस्तो थी वियो। फॉरेक्स डीलर्स जो चवणु आहे त इंटरबैंक में डॉलर ₹185.60 जो थी वियो आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज बि हाकारी लाड़ो ॾिसण में आयो। मुल्क के केतरनि इलाइक़नि में मौसम गरम ऐं खुश्क रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध, बलूचिस्तान, इस्लामाबाद, पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे अक्सर इलाइक़नि में मौसम खुश्क ऐं गरम रहंदी। चित्राल जी सवात में मींहं जी अॻ थी।